अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी जे प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु ज़ुल्फ़कार भावचो साहब मौजूदु आहे। नाज़रीन, गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते हिकिड़ो ट्रेंड पियो हले त सिंध जे ॿहिराड़ीअ जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जा उस्ताद या पाण बेहोश लॻा पिया आहिनि या हू उस्ताद शागिर्दनि खां कमीज़ूं लाराए उन्हनि जे मथां या विझणा पथाणनि या पाणी पता हारनि या किथे किथे वरी पाइपनि सां उन्हनि खे ॿारनि खे वेंझारनि पिया था। इहो त हिकिड़ो थियो 2 ॾींहं पुराणो लकाउ, पर जेको 2 ॾींहंनि खां वठी ताज़ो लकाउ आहे उहो इहो आहे त उस्ताद कमीज़ूं लाहियो ऐं पंहिंजो बदन उघाड़ो कयो। नियाणियूं जेके स्कूलनि में पढ़नि पिया थियूं ऐं ॿार जेके मासूम आहिनि उन्हनि जे आॾो वेही फ़ोटू पता करणा आहिनि, ॼण की हू उस्ताद न हुजनि, कंहिं ड्रामे जा अदाकार हुजनि ऐं ड्रामे जी रिकॉर्डिंग खां अॻु में हुननि इहे कमीज़ूं लाहे हाणे डायरेक्टर जे हिदायतुनि जो इंतज़ारु करिणो आहे त केॾी महिल अचे थो। ऐं इन मामले में 3 उस्ताद मुलविस हुजनि था। हिकिड़ो मुबैना तौरु जेको बेहोश थियल आहे या ड्रामाई तौरु बेहोश थियल आहे, ॿियो जेको उन मथां पाणी थो हारे, टियों वरी उनजो फ़ोटू कढे थो या वीडियो थो ठाहे। हीअ सिंध वञे केॾे पई थी। उस्ताद जेको मिसाल हूंदो हुयो, उस्ताद जंहिं ते माण्हू सॼे समाज जो दारो मदार हूंदो हो, उहो सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे तइलीम खे, सिंध जे ॿारनि खे, सिंध जे जेके मुस्तक़बिल जा महिमार आहिनि उन्हनि खे कहिड़े पासे वठी वञणु थो चाहे। अॼु असां हिन ते बहस कंदासीं। ज़ुल्फ़कार, मां इहे जेके ॻाल्हियूं रखियूं आहिनि उन्हनि ते बहस खां अॻु में तव्हांखे मां सिर्फ़ु अंग अखर ॿुधाइणु चाहियां थो, जेकर तव्हां इजाज़त ॾियो त सिंध जी जेका बजेट आहे उनजी विर्छ कहिड़े नमूने सां आहे। कॉलेज, प्राइमरी तइलीम, एलिमेंट्री ऐं मिडिल तइलीम, हायर सेकेंडरी, टेक्निकल ते सिंध गवर्नमेंट हिन साल जो मतिलबु जेको जुलाई खां वठी ईंदड़ जून ताईं 1 खरब 62 अरब ऐं 42 करोड़ रुपया ख़र्च कंदी, जंहिंमें 1 अरब 55 करोड़ 1 खरब 55 करोड़ जेके आहिनि हुननि जूं पघारूं ऐं 7 अरब लॻभॻि जेके आहिनि उहे हुननि जूं सहूलतूं हर मौजूदु आहिनि। अच्छा, हीअ आहिनि नॉन डेवलपमेंट जा जेके पैसा आहिनि उहे धार आहिनि। अच्छा, इन में जेको आम असां वटि हिकिड़ी राय हूंदी आहे त उस्ताद वीचारा किथां आणनि, कुझु बि कोन्हे, कोसली सफ़ा भींग लॻी पई आहे, SMCयूं ॿिया था खाइनि। पर हाणे जॾहिं खां वठी हीअ नऊं DDO सिस्टम ठहियो पियो आहे, स्कूल में DDO मौजूदु आहे या न आहे, जेकॾहिं चार्ज कंहिं ॿिए वटि बि आहे, पर सिंध गवर्नमेंट जे ख़ज़ाने मां उहे माण्हू AG सिंध या डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस में पैसा पहुचनि था ऐं हर महीने उहे हर 3 महीने ड्रा थियनि था। इस्तेमालु केॾा था थियनि, इहो हिकिड़ो धार मसइलो आहे, इन ते ज़रूरु पाण खे ॻाल्हाइणु घुरिजे। सहूलतूं मौजूदु आहिनि, हीअ असां वठी केॾे पिया था वञूं पंहिंजे समाज खे। ॾिसो, सॼो समाज ग़ैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो पियो करे। सॼी दुनिया में सचाई सां माण्हू अॻिते वधंदा आहिनि। हीअ असां कूड़ सां, बदूड़ सां, धोखे सां सम्झूं था त असां अॻिते वधंदासीं। दरअसल असां तबाही ॾांहुं पिया वञूं। सिंध जे समूरी सिविल सोसाइटी खे हिन में रोल अदा करणु खपे ऐं ख़ुदि उस्ताद तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि खे हिन जो नोटिस वठणु खपे। कल्ह उस्तादनि जो जेको ठेकेदार आहे वॾो, जेको मुबैना तौर ते पंहिंजे पाण खे चङो मुड़ु सम्झंदो आहे, उहो फर्स्ट क्लास नमूने सां वरी हिकिड़ी वॾी डिघी मुतालबनि जी लिस्ट खणी अचे, सेक्रेटरी साहिबु यादो वेठो आहे। मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे, इहे ऑफिसर हिननि सां ॻाल्हाइनि छो था। पहिरीं नंढड़ो को वञे थो न, उनखे चवंदा हुआ जेको तोखे हेडमास्टर दरख़्वास्त ॾिनी हूंदी न इजाज़त मूंसां मिलण लाइ, उहा ॾेखार। ऐं हीउ जेको हेडमास्टरनि जो अबो वेठो आहे, उन खां केरु पुछे ई कोन तूं हिन में स्कूल बजाए हिते छो वेठो आहे। असुलु ॾिसो न, इहो ई त चकर आहे न, त हिते जेको ब्यूरोक्रेट वेठो आहे, जेको ज़िले में वेठो आहे, जेको डिवीज़न में ब्यूरोक्रेट वेठो आहे, उहो जेकॾहिं डिवीज़न, ज़िले ऐं तालुके वारो ब्यूरोक्रेट लोकल सतह ते पंहिंजा मसइला हल करे त उहे हिते मर्कज़ में न अचनि। ऐं ॿियो त इहो उस्तादनि जी यूनियन खे या उस्तादनि जी हिन तंज़ीम खे इहो ई सेक्रेटरी साहिबु हक़ु कीअं थो ॾिए त उहे अची सेक्रेटरी सां ॻाल्हियूं कनि। बाबा तव्हां वधि में वधि पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड लिखत में डाक करे मोकिलिजो। तव्हांजो डायरेक्टर अची हिननि सां ॻाल्हाईंदो त मुंहिंजे ज़िले जे या मुंहिंजे डिवीज़न जे स्कूल हेतिरा आहिनि, उन्हनि में हेतिरियूं सहूलतूं न आहिनि। उस्तादनि खे कानून मुताबिक़ 4 ईयर असांखे प्रमोशन ॾियणा आहिनि। उस्तादनि खे हीउ जेको आहे सो टाइम स्केल ॾियणो आहे, उस्तादनि खे हे ट्रेनिंग फंड ॾियणो आहे, उस्तादनि जी फोती कोटा हीअ आहे, उहा फिल नथी आहे, उहो अची हल कराए न। हाणे असुलु छा आहे जो ही हाणे असांजी क़ौम खे सॼी खे
सॼे समाज खे उथणो पवंदो तालीम खे बचाइण लाइ। तालीम जो मतिलबु आहे पंहिंजो पाण बचाइण। अच्छा, ही भला जेको ड्रामो थिए पियो थो उन जे पस मंज़र जी तव्हांखे ख़बर, गर्मी असां मञूं था, बिल्कुलु गर्मी आहे, ॾिसो लोड शेडिंग बि आहे। ॾिसो ॿ शयूं त असांखे करणियूं पवंदियूं। हिकु त इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त सिंध जे कंहिं बि स्कूल में बिजली जो सिस्टम न आहे। छो त जेको असां स्कूल ॾिसूं था 44,000, उन मां हाई स्कूल ऐं हायर सेकेंडरी स्कूल ऐं जेके आहिनि एलिमेंट्री स्कूल कढूं त पोइ तक़रीबन 39,000 स्कूल प्राइमरी जेके आहिनि उन में 99% स्कूलनि में बिजली न आहे ऐं उन्हनि में बाथरूम न आहिनि, वॉशरूम न आहिनि, पीअण जो पाणी न आहे ऐं तमामु वॾे स्कूल अहिड़ा आहिनि जंहिंजी इमारतूं बि न आहिनि। अच्छा, वॾी ॻाल्हि वॉशरूम न आहे, पर वॉशरूम लाइ जेको समूरो घुर्बल सामान आहे उहो सॼो साल ख़र्चु थियो। उहो कंहिं पुछो कंहिं ॾियो त बाबा इहो जॾहिं तो वटि वॉशरूम ई न आहे, गाॾी न आहे, पेट्रोल छा में विधो आहे तो? इहो ई त चवां थो, इहो हिसाब ई कोन्हे न, छो त उहे कामरा उन्हनि खां उन ते पैसा था वठनि। तो वटि 12 ई महीना बिजली कान्हे, ही बिलनि में पैसा तो छा में ख़र्चु कया आहिनि? इहो त चवां त तव्हां अॼु मूं तव्हांखे हैरान कयो, तव्हांखे जेॾी महिल ॿुधायां त समूरनि स्कूलनि जी बजट फाइनेंस डिपार्टमेंट जे वेबसाइट ते पई आहे। तव्हां पंहिंजे स्कूल जा ॾिसी सघो था त उस्ताद केतिरा आहिनि, उन्हनि खे केतिरा पैसा मिलंदा, पघार केतिरी मिलंदी, टीए केतिरो मिलंदो, स्कूल जा जेके पटे वाला आहिनि उन्हनि खे साल में घणा यूनिफॉर्म मिलंदा, बिजलीअ ते केतिरा पैसा ख़र्चु थियणा आहिनि, गैस ते केतिरा थियणा आहिनि, साइंस जी लेबोरेटरी ते केतिरा थियणा आहिनि। पोइ हीउ पिटको गवर्नमेंट जो त घटि में घटि मां नथो चई सघां पैसा न थिए। पर ॾिसो, गवर्नमेंट इहो त चई सघे थी न, भाउ असां जेके हीअ पैसा ॾिना आहिनि हिननि मदनि में उहे शयूं असांजे स्कूलनि में वजूद में ई कोन्हनि त पोइ इहे पैसा हिननि रखिया छो? ऑडिट वारनि सां गॾु, ऑडिट वारनि सां गॾिजी लाइबिलिटी शिकायत में इहो आहे न। हाणे मूंखे मुंहिंजो ॻोठ जो स्कूल आहे मिसलन नसीराबाद हाई स्कूल। हाणे नसीराबाद हाई स्कूल में साइंस लैब बि न हुजे, कंप्यूटर लैब बि न हुजे, गैस बिजली बि न हुजे, साल में पैसा पूरा आहिनि ऐं मूं पैसा मोकिलिया त बाबा इहे शयूं उते आहिनि ई कोन त मां मोकिलिया छो आहिनि? ऐं जे मोकिलिया आहिनि ख़र्च थी विया आहिनि त उन्हनि जो हिसाब किताब छो कोन वरितो अथमि? त इहो वज़ीर साहिब खे इन जे लाइ हिकिड़ी ईमानदार कमेटी क़ाइमु करणु खपे जेका सॼी सिंध जे समूरनि स्कूलनि जी ईमानदारी सां विजिलेंस करे ऐं इन जी रिपोर्ट वठे। हिकिड़ी शइ आहे। ॿी शइ क़ासिम, जन स्कूलनि में इमारतूं ई न आहिनि। उन स्कूल में हिकिड़ो ॿारु बेहोश कोन्हे, उन्हनि स्कूलनि जो उस्ताद बेहोश कोन्हे, छो त वीचारो वण हेठां वेठो आहे। ऐं जन स्कूलनि में चलो पखो न आहे, बिजली न आहे, तव्हां ठीकु आहे हो हणी सघो था, या अॻे यादि अथव असांजे दौर में झली हूंदी हुई, झली उस्ताद हथ सां हणंदा हुआ, शागिर्द पिया छिकींदा हुआ, उस्ताद खे बि लॻंदी ऐं शागिर्दनि खे बि पई लॻंदी हुई। ठीकु, पर उन्हनि उहे उस्ताद पुठियूं कढियो, कमीसूं लाहियो वेठा आहिनि, अगट पिया था लड़कनि, न्याणियूं तव्हांजो साम्हूं वेठियूं आहिनि। तव्हां ॿिया वरी ॿियो उस्ताद वरी हेठि पंहिंजो बोछण विछाए न, मुंहिंजा जीअं कपिड़ा ख़राबु न थियनि, हा हिते ई बेहोश थींदुसि, कुर्सी होॾे हुन मां बेंच सां हाणे मुंहिंजो फोटो। अच्छा, वरी उन जो ॿियो कारनामो ॿुधव, जेॾी महिल पंहिंजे दुकान ते वेठो आहे फर्स्ट क्लास, गर्मी में चांहि, जेॾी महिल सहाफ़त थो करे फर्स्ट क्लास वेठो आहे, माना तकलीफ़ किथे आहे, बेहोशी किथे आहे? स्कूल में। इन जे करे उस्ताद न ही भला हिन जी कार्रवाई त फौरी तौर टर्मिनेट हुजे। इहे त इन्हनि ते त सख़्तु एक्शन करणु खपे। ऐं छो त इहे पाण ॿुधाइनि था त पढ़ाइण जे लाइक़ु न आहे, अख़लाक़ी तौर ते बि इन शोबे जे लाइक़ु न आहिनि। ऐं ख़ुदि उस्ताद तंज़ीमुनि खे इन्हनि जे ख़िलाफ़ु डिमांड करणु खपे त बाबा इन्हनि खे घर मोकिलियो ऐं इन जॻह ते फज़ीलत वारा उस्ताद मुक़ररु कयो जेके उस्तादनि जी इज़त खे, उन्हनि जी तालीम खे, उन्हनि जे किरदार खे जेको आहे समाज जे अंदरि मथां हो कनि, एतिरो डिग्रेड करे उन्हनि खे एतिरो हेठि न कनि। हींअर न हाणे उस्ताद जो नालो वटि त सॼी सिंध में माण्हू हकारत सां ॾिसनि था, उस्ताद खे गार बणायो वियो आहे। जंहिं बि समाज में उस्ताद जी इज़त न हूंदी उहो समाज वधी नथो सघे क़ासिम। ऐं जेकॾहिं तव्हां उस्तादनि खे ईअं बेइज़त करे समाज में पेश कंदव त पोइ जेके उस्ताद उहे तव्हांजा शागिर्द वञो तव्हां डी प्ले स्कूल में वञो, ॿिया स्कूल खोड़ अहिड़ा आहिनि। पर क़ासिम भला तो हिकिड़ी तकरीब ॿुधी, अॼु ॾींहं ताईं पाण ॿई तालीम ते रोज़ दाऊं था कयूं, फिज़िकली बि कमु कयूं था वञी ॿारनि में, पर अव्हां अहिड़ो को ॾिठो त जंहिं स्कूल जी रिज़ल्ट सुठी हुजे
उन ॻोठ जा या उन शहर जा उन मोहल्ले जा माण्हू मौज़िज़ अचनि ऐं उस्तादनि खे को हार पाराइनि, को अजरक पाराइनि, का इज़त ॾियनि, का उनजी चांहि पार्टी कनि, का मोहल्ले में वेही ॿुधाइनि माण्हुनि खे स्टेज ठाहे उस्तादनि खे मथे विहारे त हीअ उस्ताद आहिनि जन असांजे हिननि ॿारनि खे रोशन मुस्तक़बिल ॾेई आहिनि। इहो बि त क़ासिम असां बि त नथा कयूं। अच्छा, ॿ ॿिया अंग अखर उहे बि चयो त तव्हांखे ॿुधायां। सिंध गवर्नमेंट हिन साल बजट में 1 अरब 20 करोड़ रुपया रखिया आहिनि त सिंध जे समूरनि बोर्डनि में जेके बि तइलीमी बोर्ड असांजा आहिनि, जेको बि ॿार A1 कंदो उन्हनि खे असां फ़ी ॿार जे हिसाब सां हेतिरा ॾींदासीं। 1 अरब 20 करोड़ रुपया उन लाइ रखिया विया आहिनि। 2 अरब रुपया रखिया विया आहिनि त 9, 10, 11, 12 में जेके बि ॿार आहिनि उन्हनि जी इम्तिहानी फ़ीस ऐं एनरोलमेंट फ़ीस सिंध गवर्नमेंट अदा कंदी। मुंहिंजे हिसाब सां तव्हां उन ते तनक़ीद करे सघो था त पार्ट गवर्नमेंट जे हिसाब सां प्ले थिए पियो थो, समाज नथो करे, उस्ताद नथो करे ऐं ॿार खे घुर्बल जेको ध्यानु ॾियणु घुरिजे उहो नथो ॾिए। मतिलबु 4 टायर आहिनि गाॾीअ जा, हिकिड़ो टायर कमज़ोर सही, थोरो ई सही कमु करे पियो थो, 3 त बीह रहिया आहिनि हलण लाइ तयारु। इन करे त पोइ ॾिस न, इन जे करे त असांजी सॼी समाजी पस्ती जिते किथे नज़र अचे थी न, त हाणे असांखे पंहिंजी समाज जे समूरनि सुधरियल माण्हुनि खे, पर ख़ुदि मां सम्झां थो त हारी बि सुधरियल आहे, मज़दूर बि सुधरियल आहे, पोइ हिकु त हिननि जो एहतिसाब कजे जेके हीअ अहिड़ो ड्रामा था कमु कयो। हर सिंध जो फ़र्दु इहा ज़िमेवारी खणे त मूंखे महीने में घटि महीने में हिकिड़ो दफ़ो स्कूल वञिणो आहे, उस्तादनि सां मिली पंहिंजे ॿार जी रिज़ल्ट वठणी आहे। मुंहिंजो ॿारु सही पढ़े थो नथो पढ़े, होमवर्क सही करे, घरू कमु सही नथो करे या स्कूल में सही नथो करे, त जीअं उनखे ख़बर पए त हुनजे ॿार जी उस्ताद जेका पढ़ाइनि था उहा उनजी असेसमेंट उस्तादनि वटि कहिड़ी आहे। जेके इहो सिलसिलो जॾहिं चेक एंड बैलेंस जो कंदासीं त उस्तादनि खे बि ख़बर पवंदी त बाबा हे 200 ॿार पढ़ाइनि था, 200 वालदेन बि अची पुछनि था, त हिकिड़े पढ़ाई जो मयार बहितर थींदो। ॿियो असां 200 वालदेन खे बि इहा ख़बर पवंदी त असांजे स्कूल में पाणी न आहे, असांजे स्कूल में फर्नीचर न आहे, ख़बर छा थींदो, पोइ मां सरंदी वारो आहियां, तूं सरंदी वारो आहियां, 5 ॿिया सरंदी वारा आहिनि, ॿुधो उहे बि असां उन्हनि जूं खोटूं खामियूं पूरियूं करे सघूं था। हीअ जेको फेसबुक ई आहे ब्रिगेड या माफ़िया, उनखे पाण इहो छो न चवंदा बाबा ही तव्हांजा स्कूल जेके भरिसां अथव, सरंदीअ वारनि सां गॾिजी, समाज सुधारकनि सां गॾिजी कागज़ खणी उन स्कूल जे हेडमास्टर ॾे त वञो न, प्रिंसिपल ॾे वञो त बाबा हीअ जो तोखे पैसा मिलिया आहिनि, जेकॾहिं हीअ पैसा पघार तोखे मिले थी उहा बि हिन में दर्ज थियल आहे, ॿिया जेकॾहिं पघार आई आहे त ॿिया बि पैसा आया हूंदा, असांखे ॿुधा त इहे ख़र्च तो कया किथे आहिनि। इहो हिसाब असां छो नथा कयूं? ॾिसो, सिंध सरकार जी तरफ़ां स्कूलनि में स्कूल मैनेजमेंट कमेटियूं बि आहिनि, तंहिंजे करे स्कूल में जेको बि फंड ईंदो न उहो स्कूल मैनेजमेंट कमेटी खां सवाइ ख़र्च थी नथो सघे। उहे ख़तमु थी वियो सिस्टम, तव्हां हाणे उनखे छॾे ॾियो, उहो पेचो साहिबु पाण सां गॾु सिस्टम खणी हलियो वियो हुयो। हाणे कॉलेज मैनेजमेंट ऐं स्कूल मैनेजमेंट कमेटियुनि जो पाण वटि पैसे जे हिसाब सां को बि वजूद न आहे, पैसो डायरेक्ट अचे थो, पैसो डायरेक्ट अचे थो। अॻे बि कासिम पैसो ईंदो हेडमास्टर जे अकाउंट में, तालके ऑफिसर जे अकाउंट में, हेडमास्टर जे अकाउंट में, हर स्कूल जो अकाउंट खुलियल आहे, पैसा उन में ईंदा आहिनि उनजा। हेडमास्टर, उस्ताद ऐं प्लस उहो चेयरमैन ऐं उनजी वालदेन इहे गॾियल हर साल इजलास कंदा आहिनि, हर महीने जनरल काउंसिल इजलास। तॾहिं थींदो हुयो जॾहिं SMC फंड वारो सिस्टम हुयो, हाणे SMC फंड वारो सिस्टम हिननि ख़तमु करे छॾियो आहे, पर स्कूल मैनेजमेंट कमेटी खे ख़तमु न कयो अथनि। उनजो रोल त आहे न, फंड जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उहा डायरेक्ट उनजो जेको हेडमास्टर आहे, अॻु में ॿुधायां थो, डायरेक्ट हेडमास्टर वटि वेंदो, चेयरमैन ॾे टको बि न ईंदो, चेयरमैन हुन सां गॾिजी रुॻो अप्रूवल ॾींदो त हिनखे रंग कराइणो आहे, हीअ फर्नीचर ठाराइणो आहे, उहे हुनखे इजाज़त ॾींदा, या वरी चेयरमैन वरी पंहिंजे इलाइक़े जे मुखियर माण्हुनि सां गॾिजी उन्हनि खे सहूलियत वठी साहिब खे सलाह ॾियूं कहिड़ी त सरदार साहिब जेको ही हशर कयो वेठा आहिनि सरदार साहिब खे। ॿियो हिकिड़ो नंढो सुवालु आहे मुंहिंजो, आख़िर कंक्लूड पाण करण वारा आहियूं, त IBA जा 952 उस्ताद आहिनि, ऐं इहे मां सची ॻाल्हि दिली तौरु चवां थो, ही उहे माण्हू आहिनि जेके 952 स्कूल ज़बरदस्त तरीक़े सां हलाइनि पिया था, पर गवर्नमेंट फ़ैसिलो कयो त ईंदड़ साल उन्हनि खां, छो जो 17 ग्रेड जी हिकिड़ी पोस्ट जे करे हिकिड़ो कानूनी पेचीदगी आहे त या त सिंध असेंबलीअ में वञे या मामिलो कमीशन में वञे, रस्तो कहिड़ो सवलो लॻो पियो आहे। तव्हां इंफॉर्मेशन जा 36 ऑफिसर 37 भर्ती थिया, सही आहे, या 42 हुआ ईअं डॉक्टर थिया, तव्हां डायरेक्ट 17 ग्रेड में भर्ती कया, उन्हनि खे तव्हां कंफर्म बि करे छॾियो, रेगुलर बि करे छॾियो, तव्हां डॉक्टर कया आहिनि, तव्हां डॉक्टर कया आहिनि, ही टेस्ट मां आया आहिनि, तव्हां हिकिड़ो उते सिंध असेंबली में इन कानून में तरमीम कयो,
ऐं सिंध असेंबली मां ऐं कैबिनेट मां मंज़ूरी वठी इन्हनि खे रेगुलर कयो न, इन्हनि खे रेगुलर कयो। जेकॾहिं इन्हनि खे रेगुलर न कंदो त वरी तव्हांखे इम्तिहान वठिणो पवंदो हेतिरनि जो। ठीकु, वरी उहे उस्ताद अचनि, वरी ॻाल्हियूं सम्झनि, वरी कमु हले, त तंहिंजे करे ईअं न करणु खपनि। इन्हनि उस्तादनि खे बेरोज़गार कंदो त वरी इन्हनि जा घर केरु हलाईंदो, कीअं हलंदा? तंहिंजे करे फौरी तौर ते इन्हनि खे सिंध असेंबली मां लेजिस्लेशन क़ानून साज़ी करे इन्हनि खे पको कयो वञे। माज़ी जूं प्रेसिडेंट्स ऐं रवायतूं मौजूदु आहिनि। हिकु शइ इहा बि वज़ीर आला खे बि गुज़ारिश था करियूं अॼोके प्रोग्राम जे हवाले सां, ऐं ख़ुदि वज़ीर तालीम खे बि, सेक्रेटरी साहिब खे बि, त ख़ुदा जे वास्ते हीअ जेको सोशल मीडिया ते उस्तादनि जेके नाज़ेबा क़िस्म जूं तस्वीरूं शुरू कयूं आहिनि जंहिंसां ख़ुदि उस्तादनि जी इज़त ऐं वक़ार खे नुक़सानु थिए थो, ऐं ख़ुदि सॼी सरकार जी कारकर्दगी ख़राबु थी रही आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन वठनि। ऐं उन सां गॾोगॾु इन्हनि समूरनि स्कूलनि में हंगामी बुनियादनि ते सोलर सिस्टम लॻाइनि। छो सोलर सिस्टम त सर्दियूं गर्मियूं पियो हलंदो, घर केरु बि कोन खणी वेंदो, उन इलाइक़े जा जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि खां बि वठनि, ऐं प्लस इहे उस्ताद उन्हनि जा पाबंद हुजनि। ऐं जेसीं ताईं चेक एंड बैलेंस, जेसीं ताईं सख़्ती, चकास, ईमानदाराना, मुख़लिसाना न हूंदी, क़ासिम तव्हांजी का बि शइ नथी हली सघे। घोटकीअ वारो मिसाल कल्ह तव्हांखे ॾिनो, हाणे हुते उस्ताद हेडमास्टर भलो वेठो आहे, प्रिंसिपल वेठो आहे, उस्ताद ताउन वारा वेठा आहिनि, खयो वेठा अचनि पैसा त सही ॾिसो न, हिते ॾिसो तव्हांजा उस्ताद ताउन था कनि, शागिर्द टाइम ते था अचनि, हेडमास्टर भलो आहे, असेंबली करे कॉलेज में पढ़ाई फर्स्ट क्लास, ऐं मुखियार हज़रात बि अचनि था। तॾहिं तो चवां न क़ासिम, हिते तव्हांखे ईमानदार थियणो पवंदो हर हिकु शख़्स खे। जे सिंध खे बहितर करणु चाहियो था, पाकिस्तान खे बहितर करणु चाहियो था, दुनिया सां कुलो कुले में मिलाए इज़त ऐं आबरू सां हलणु चाहिनि था सिंध जा माण्हू, त हीअ जेका तिरकताली आहे, चालाकी आहे ऐं कूड़ ऐं मकर आहे, इनखे असांखे छॾिणो पवंदो, सचाई जे तरफ़ अचिणो पवंदो। भली क़दम क़दम हिकिड़ो हिकिड़ो खणी हलो, पर सच वारो खणो। कूड़ जी ड्रोड़ तव्हांखे आॾो किराए विझंदी, तव्हांजी ॼंघूं ॿाहूं भॼी पवंदियूं। तंहिंजे करे सब्र सां, तहमुल सां सचे रस्ते ते हलो त पाण बची वेंदासीं। बाक़ी हीअ जंहिं नमूने जो हशर असां सोशल मीडिया ते रोज़ु ॾिसूं था, इन सां उस्ताद जी जेका इज़त में नामाचारी में घटिताई अची रही आहे। यकीन ॼाणो तव्हांजो उस्ताद जेकॾहिं हिन समाज में पंहिंजी इज़त किराए वियो, ख़तमु थी वई, त तव्हांजो नओं समाज तव्हां न ॾेई सघंदव। छो त उस्ताद दिलि सां पढ़ाईंदो कोन ऐं दिलि सां कुझु कंदो ई कोन। तव्हांजो मुस्तक़बिल जेको आहे ॿारनि जो उहो तबाह थी वेंदो। इन करे उस्तादनि खे बि पंहिंजो लहो लिहाज़ रखणु घुरिजे। असां बि आवाम जेका आहियूं, समाज जेके आहियूं, वालदेन जेके आहियूं, उन्हनि खे बि पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा करणु खपे। छो त सरकार जा अंग खर त ॿुधाइनि था न त हिननि हेतिरा पैसा ॾिना आहिनि, तालीम ते ख़र्च कया आहिनि। हाणे असां खणी कसम खणूं त नथा ॾियनि, हो त चवंदो भाई पने में त पैसा पगार बि ॾिनीसीं, अलाउंस बि ॾिनासीं, तव्हांखे हर हिकु शइ तव्हांजी लिखी पई आहे, तव्हांखे ॾिना अथसीं। हाणे ॿुधायो त हाणे आहे त उन में गॾियल किरदार जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थिए पहुतो। मां साॻी ॻाल्हि ज़ुल्फ़कार वारी कंदो त सिंध हुकूमत खे, वॾे वज़ीर खे, सैयद सरदार अली शाह साहिब खे, वज़ीर तालीम खे हिन मामले ते बिल्कुलु संजीदगी ॾेखारणु घुरिजे त जेके बि उस्ताद हिन नाज़ेबा हरकतुनि में मुलविस रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु न रुॻो सख़्तु कार्रवाई थियणु घुरिजे, पर कार्रवाई एतिरी सख़्तु हुजे उहा ईंदड़ नसुलनि लाइ मिसाल हुजे त जेको बि स्कूल जे हदुनि अंदरि नियाणियुनि जे आॾो अहिड़े क़िस्म जूं नाज़ेबा हरकतूं कंदो, उन लाइ मिसाली क़िस्म जी सज़ा हीअं हूंदी। क़ासिम राजपरी ज़ुल्फ़कार बाबूचे खे इजाज़त ॾींदा। अला भाई।